दादू भरसां ॻोठ मुरीद जा भाणजी रहवासिन विस्मात हाकिम साथी नसीबा मोहम्मद नवाज गुलाम सरवर शाहानी यूनाइटेड ह्यूमन राइट्स काउंसिल हैदराबाद डिवीजन सदर मोहम्मद अयूब सोलंकी सीनियर नायब सदर अब्दुल गनी डावर सां गॾिजी दादू प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे नौजवान जाफर उर्फ पोड़ो शाहानी खे 13 डिसंबर जी राति डीएसपी मोंदर जे एडवेटर मोहम्मद अमीन शाहानी हफ़ीज़ इरफान शाहानी ऐं ॿियनि घर ते अची जाफर शाहानी खे चयो त असांजी मेह चोरी थी वई आहे उन जो पेरो खणण लाइ हलो जंहिं बाद असांजे नौजवान जाफर खे अॻिते वठी वञी सरेआम गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे लाश जी बेहुरमती कई। मखदूम बिलावल पुलिस असांजी एफआईआर दाख़िल न पई करे दादू एसएसपी असां सां मिलण लाइ तयारु न आहे नौजवान में असांजो क़त्ल कयो वियो आहे वरी कूड़ो फुर जो केस बि मथस दाख़िल कयो वियो आहे। हुननि आला अख्तियारनि सेशन जज दादू खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।